हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे हाणे यादि थी अचे तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त महमूद ऐं अयाज़ जे बारे में तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी अक्सर करे अयाज़ जी त मुख़्तलिफ़ क़िसा आहिनि हुनजा। महमूद गज़नवीअ सां उन दौर जो जेको बादशाह हुयो हीउ हुनजो वज़ीर हुयो या चई तो वज़ीर हो, ॾाढो वेझो हुनजे क़रीब हुयो, विझड़ाइप हुअसि। विझड़ाइप हुनजी अकुलमंदीअ जे करे हुई या हुनजी ॾाप जे करे हुई। त हिकिड़े ॾींहुं महमूद गज़नवी वेठो त हुन खे वज़ीरनि चयो त साईं अयाज़ अलाए कहिड़ी शइ आहे जेका हितां खणी ऐं लिकाए थो वञे, घर ॾे वापसि थो वञे, जंहिं कमरे में रहे थो या जंहिं महल में रहे थो त हुनजो दरवाज़ो बंदि थो करे छॾे, सेफ आहे या जेको लॉक आहे उहो उनखे बंदि करे थो छॾे ऐं जंहिं महिल उतां अचे थो त बि उनखे ॾिसी ऐं वापसि थो अचे पियो। वज़ीर हुया हसद, जीअं आमतौर ते हसद थींदो आहे माण्हुनि खे, साड़ थींदो आहे, या जेके पाण में कलीग्स हूंदा आहिनि उहे पाण में हिक ॿिए खे बर्दाश्त न कंदा आहिनि। ईअं महमूद गज़नवीअ खे बि उहा शिकायत कई त महमूद गज़नवी अयाज़ खां पुछियो त कहिड़ी ॻाल्हि आहे, तूं कहिड़ा हीरा मोती या खज़ाना लिकाया आहिनि जेके सुबुह सां बि ॾिसी वापसि हिते जॉब ते या महल में अचे थो या महल में वञण खां पोइ बि तूं हुनखे ॾिसे थो, चेक करे थो, कहिड़ी ॻाल्हि आहे। त अयाज़ उन वज़ीरनि खे वठी वियो हुते ऐं उते वञी ऐं चई त अचो त हीअ शइ खणी था हलूं। अयाज़ उहा ॻोथरी उहा वेड़े सेड़े वापसि आयो ऐं अचे महमूद गज़नवीअ जे आॾो रखियईं। महमूद गज़नवीअ जे आॾो रखण खां पोइ हुनजो खोली त उहा पुराणी जुती हुई या हुनजूं चकियूं लॻल वॻो हुयो या हुनजी कमीस हुई या कुर्तो हुयो जेको पुराणो थी चुको हुयो। त महमूद गज़नवी चयो त हीअ कहिड़ी शइ आहे जो हिनखे तूं बार बार ॾिसे थो पियो, हिनजी कहिड़ी हिम्मत आहे। त अयाज़ चयो साईं मां पंहिंजी औकात यादि थो रखां त मां जॾहिं हिते आयो हुउसि त मां इन ई कंडीशन में आयो हुउसि, मूंखे खाइण लाइ कुझु बि कोन हुओ, मुंहिंजी चपल छिगल हुई, मूंखे कपिड़ा पुराणा हुया ऐं इहा शइ मूंखे पंहिंजी हद में रखे थी। हदूं टोड़णु अलाह ताला खे बिल्कुलु बि पसंदि न आहिनि। पंहिंजी औकात जे हिसाब सां, पंहिंजी सोच जे हिसाब सां, पंहिंजे अमल जे हिसाब सां, पंहिंजे किरदार जे हिसाब सां माण्हूअ खे ॾेखाव ॾियणु घुरिजे या उनखे पंहिंजो पाण खे ज़ाहिर करणु घुरिजे। जेका शइ वधीक ॾेखाव में अची वेंदी आहे उहा नुमाइश में अची वेंदी आहे ऐं नुमाइश वारी शइ भली न हूंदी आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।